अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तव्हांजी सिंधी एस्ट्रोलॉजर अनाया। ॿिए हिसे जा 3 सितारा कैंसर, सरतान, लियो, असद, विर्गो, सुंबला। हलो त हली ॾिसूं ही सितारा तव्हांजे लाइ हिन हफ़्ते छा पिया चवनि। कैंसर, सरतान, इल्ज़ामनि खां जान छुड़ायो। क़िस्मत अलाए केतिरा दफ़ा तव्हां ते महिरबान थी रही आहे, पर तव्हां हसास ऐं कमतरीअ जे बाहिस विञाए वेहो था ऐं तव्हां नफ़्सियाती कॉम्प्लेक्स जो शिकार थी वञो था। तव्हां पंहिंजे दोस्तनि सां मुलाक़ातूं करे रहिया आहियो। सही आहे, मिलो, उन्हनि सां वेहो, उन्हनि जो राय ॿुधो ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे जाचियो। तव्हांखे घणो कुझु नज़र अची वेंदो ऐं बेचैनी पिणु ख़तमु थी वेंदी। लियो, असद, तव्हांजी सोशल ज़िंदगी तव्हांजे लाइ ख़ुशकिस्मती खणी अची रही आहे। जेके दोस्त अची रहिया आहिनि उहे तव्हां लाइ ख़ुशकिस्मती खणी ईंदा। ॿियो तव्हांखे छा खपे? तव्हांजी त ज़िंदगी बदिलजण वारी आहे। हर तरफ़ खां ख़ुशकिस्मती घेरे रही आहे ऐं जेके प्लान्स आयल आहिनि उहे 1 साल ताईं रहंदा ऐं 1 साल ताईं तव्हां पंहिंजे दोस्तनि जी मदद सां किथां खां किथे पहुची वेंदा। तमामु घणी तरक़ी कंदव ऐं विच में ॿाहिरि वञण जो प्रोग्राम बि लॻो पियो आहे, उनखे पिणु सोचे वठो। तव्हांजा ऑफिसर मई खां वठी तव्हांजे कैरियर में तव्हां खां तमामु घणो ख़ुशि आहिनि। ईअं तमामु बहितरी अची रही आहे। सुंबला, तव्हांजे घर में तमामु घणी ख़ुशकिस्मती अची रही आहे, छाकाणि त तव्हांजे 10हें खाने में कैरियर जे खाने में मुश्तरी अची रहियो आहे। हर लिहाज़ खां कामयाबु थींदा। कैरियर में 2 हफ़्तनि में तव्हांखे पाण ई महसूसु थींदो। तव्हांजी इज़त, एतिराम, वक़ार में इज़ाफ़ो थींदो त पोइ तव्हांखे अल्लाह पाक जल्दी कामयाबीअ सां नवाज़े रहियो आहे ऐं तव्हां जल्दी कामयाबी जी तरफ़ अची रहिया आहियो।